नाज़रीन, बाडा रोड़ी सखर लाड़काणे दादू कोटड़ी ऐं सेवण लाइन ते 8 महीननि खां बंदि पयल ट्रेनूं बहाल न थी सघियूं आहिनि। रेलवे स्टेशनूं वीराणी जो ॾेख ॾियण लॻियूं आहिनि। रिपोर्टर अली असगर ढकण मूजिबि बाडा रोड़ी सखर लाड़काणो दादू कोटड़ी ऐं सेवण लाइन ते 8 महीननि खां बंदि पयल ट्रेनूं बहाल न थी सघियूं आहिनि। सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ी, इल्मी अवाम समेत शहरनि जो चवणु आहे त ॿोॾ ऐं बरसाति खे 8 महीना गुज़री चुका आहिनि, पर रेलवे इंतज़ामिया ऐं ट्रांसपोर्ट माफ़िया जे गॾिजोड़ करे अवाम खे ट्रेन जे सस्ते ऐं महफ़ूज़ सफ़र खां महरूम रखी ट्रांसपोर्ट माफ़िया हथां किराए जे मुद में ॿिन्हिनि हथनि सां फुलट जारी आहे। हुननि वधीक चयो त रेलवे इंतज़ामिया अवाम खे ट्रेनुनि जो सस्तो ऐं महफ़ूज़ सफ़र मुहैया करण में नाकाम वई आहे। रोड़ी लाड़काणो दादू कोटड़ी बाडर ट्रैक क्लियर हुजण बावजूदि 8 महीननि खां ट्रेनूं बंदि आहिनि, जॾहिं त कलंदर जे मेले दौरान स्पेशल ट्रेनूं हलायूं वयूं हुयूं। साॻियो लाड़काणे दादू कोटड़ी ट्रैक सिंध जे मुसाफ़िरनि लाइ बंदि पियल आहे। उन्हनि ट्रेनूं बहाल करण जो मुतालबो कयो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।